सरकार मां तो इहो तो रुगो मालूम करण चाहियां त आखिर एन वक्त ते भाईअ खे छोरो कयो वियो आहे। मूंखे इन जी ख़बर न आहे। पर सरकार तव्हां मालूम त करे सघो था न। पर छो, छाजे लाइ? सरकार मुंहिंजे लाइ मां ॾाढो परेशान आहियां। तव्हां छो परेशान आहियो उमरदराज? तव्हांखे त ख़ुशि थियणु खपे। तव्हांजे माण्हू राजू जी फांसी कैंसिल थी वई आहे। सरकार राजू हाणे मुंहिंजे कम जो नाहे रहियो। हू मुंहिंजे लाइ वधीक ख़तरनाक थी वियो आहे। सरकार मां चाहियां थो त फांसी जी सज़ा ते जल्द अमल दरामद थी वञे। उमरदराज तुंहिंजे चवण ते इन माण्हू खे मां जेल सुप्रीडेंट कराए छॾियो। बाक़ी कंहिंखे फांसी त नथो ॾेई सघां न वा। मिस्टर नजीब तव्हां कहिड़े टाइम ते आयो? बस हाणे थोड़ी देर पहिरीं आई आहियां। छा अॼु मां हुसैन खे ॾिसी सघां थी? सॉरी मैडम, हिन वक़्तु सिर्फ़ु तव्हां दुआ करे सघो। डॉक्टर साहब हुन जी तबियत हाणे कीअं आहे? पहिरियों खां सही आहे या न? जी न, पर छा डॉक्टर साहब तव्हां चुप छो थी विया? मूंखे अफ़सोस सां चवणो थो पए हुसैन कोमा में हली वियो आहे। छा? वो आज़ाद त थियो आहे, पर हुन जे मथां हमलो थियो आहे। वो अस्पताल में आहे। परेशान थियण खां बहितर आहे त तूं हुन जे लाइ दुआ कर। मां चवां थी विसारे छॾ खे। कॾहिं बि तुंहिंजे नवात मां हुनजो नालो न ॿुधां। न मां, मुंहिंजे कुक में शर्म जी हिमानत मौजूद आहे। ओ साई ओ साई। अदी 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 छा थियो? अदी छा थियो? अदी अदी जुमाखार हुसैन जे बारे में छा ख़बर आहे? कहिड़े हाल में आहे? खान बाबा, हुसैन जी हाणे इहा हालत आहे, न हू जी थो सघे न मरी थो सघे। छा मतलब? अॼुकल्ह हू कोमा में आहे। जेकॾहिं हू कोमा जी हालत में आहे ऐं कोमा मां निकिरी आयो त असां सभु ॿारिया वेंदासीं। खान बाबा, मुंहिंजी त हाणे नौकरी हली वेंदी। तूं जीअरो हूंदे त नौकरी कंदे न। खान बाबा, महिरबानी करे कुझु त कयो, कुझु कयो। जुमा खान, तूं कंहिं बि तरह सां हुनखे हॉस्पिटल में क़तल कराए छॾ। पर खान बाबा, मुंहिंजो त इलाज पुलिस जी कस्टडी में थिए थो। इहो नामुमकिन आहे। त पोइ तूं सरमद खे फाही चढ़ाए रिस्क ख़तम करे छॾ। खान बाबा, तव्हांखे त ख़बर आहे
त हाणे इहो मुंहिंजे वस जो कमु न आहे। जेकॾहिं तुंहिंजे वस में कुझु बि न आहे त पोइ असांखे छो थो रोकी? तूं चुप रहो। जुमा ख़ान, हीउ कमु जल्दी में थियणु खपे। ईअं न थिए त होश में अची को बयानु ॾेई विझे। खान बाबा, तव्हां बेफ़िक्र थी वञो। हाणे हू कॾहिं बि होश में न ईंदो। एतिरो रिस्क खणण खां त बहितर आहे त राजू खे जेल वापसि कयो। न करीं गुलशर, सम्झण जी कोशिश कर। राजूअ खां मूंखे अञा खोड़ सातरा कम वठणा आहिनि ऐं नांग बि मरी वञे ऐं लट बि बची पए। अलमास, तू मुंहिंजे करे इलाही तकलीफ़ूं ॾिठियूं। महिरबानी तुंहिंजी। मां कहिड़े लफ़्ज़नि सां तुंहिंजो थोरो अदा कयां। खुदा ताला जो शुक्र कर जो पाण वक़्त ते क्लिनिक पहुची वियासीं। अगरि जे वक़्त ते न पहुची सघूं हा न, तुंहिंजी त ज़िंदगी हुई ख़तरे में। पर छा? 4 महीननि खां पोइ तुंहिंजी गोद में हिकिड़ो गुलु हूंदो ऐं खुदा कंदो त सरमद बि जल्दी अची वेंदो। मरियम, हिन समाज जा माण्हू वॾा संगदिल आहिनि। पत्थर त हिन वक़्त ताईं मूं ते इलाही वसिया आहिनि। हीउ जमल आहे जो झुरे नथो। पुट जलाल, तूं मुंहिंजी ॻाल्हि सम्झण जी कोशिश कर। बाबा, कॾहिं कॾहिं वॾा वॾा मसइला बि थींदा आहिनि। छा थियो बाबा साईं? तव्हां बि त वॾा आहियो पोइ। उहो ठीकु आहे जलाल पुट, जेको कमु मां करे सघां थो उहो कमु तूं नथो करे सघीं। पर के मामला अहिड़ा हूंदा आहिनि पुट जंहिंखे बहितर नमूने सां तूं ई हल करे सघीं थो। बाबा साईं, तव्हां मुंहुं ॾियणु किथे ॾींदा? कॾहिं कॾहिं त मुंहिंजो खजियल हथ में तव्हां चवंदा त पोइ हिते हटाए वञ। पुट, मसलियत ऐं मोहबत में किथे किथे ख़यल हथ खे बि रोकणो पवंदो आहे। पर हिन वक़्तु तुंहिंजो जागीर पहुचणु तमामु ज़रूरी आहे। छो बाबा साईं? आख़िर छो? ॾिस पुट, असांजे जागीर जो तस्वुर ई उते असांजी मौजूदगीअ सां ई आहे। सम्झी बाबा, असांजी गैर मौजूदगीअ जे करे घणनि सरकश माण्हुनि पंहिंजा गांठ ऊचा करणु शुरू करे छॾिया आहिनि। ऐं तूं ॼाणी थो जलाल त जॾहिं सरकश घोड़े जी वाघ हथनि मां निकिरी वञे न त पोइ उन सरकश घोड़े खे रोकणु ॾाढो मुश्किल थी वेंदो। ॾाढो मुश्किल। तव्हां फिक्र न कयो बाबा साईं। अहिड़नि घोड़नि खे लॻाम ॾियणु जलाल ख़ान खे चङी तरह ईंदी आहे। जीअं मां चयो त मां तीअं कजो। तव्हांजी थोरी ग़लती बि असां सभिनी जो गले जो धंधो बणिजी सघे थी। उन करे का बि ग़फ़लत नाहे करणी। मुंहिंजे ख़्याल में जेको मां चवणु चाहियां थो उहो तव्हां सम्झी चुका आहियो। जी जुमा ख़ान, असां सम्झी वियासीं। तव्हां बेफ़िक्र थी वञो जुमा ख़ान, जीअं तव्हां चयो आहे ईअं ई थींदो।
देवी पंहिंजो तारीफ़ करा ऐं डॉक्टर जे अंदरि वेंदो मुंहिंजी ड्यूटी आहे न हिते उहो वेंदो जिंहिंजी ड्यूटी हूंदी तव्हां न मां ॾिसिजो पिया कंहिंमें साहब मोकिले मुंहिंजी ड्यूटी आहे अॼु ड्यूटी लॻी आहे तव्हां पंहिंजो तारीफ़ करायो ऐं डॉक्टर आहियां तारीफ़ छा चेकिंग करा पंहिंजी छा थियो हुसैन खे? ओहो वेरी सैड। छा थियो मुजीब? अहिड़ी कहिड़ी ॻाल्हि आहे? अलमास कल रात हुसैन खे हॉस्पिटल में क़त्ल करण जी कोशिश कई वई आहे। छा हुनखे कुझु थियो त न? न अहिड़ो कुझु थियो त कोन्हे। असांखे अस्पताल वठी हल। अलमास हीअं त मां ऑफिस पियो वञा। मुजीब प्लीज़ तूं पंहिंजी गाॾी छॾे वञ, मुंहिंजी गाॾी खणी वञ ऐं रस्ते में ठीकु कराए छॾ। ओके। हाल वाल बननि जो? बाबा साईं वोण खणी छॾियासीं। हीअ जेका ज़मीन आहे न हीअ जेका बि आहे न इहा सॼी जी सॼी जेका आहे इहा कणिक जे लाइ तयारु कई आहे। पाणी हिन दफ़े घटि हो पर मोटूं वेरूं जेके आहिनि उन सभिनी खे सेट कराए छॾियो बाबा साईं। सही आहे। हे गाॾी कंहिंजी आहे? हीअ त बाबा साईं शौकत ख़ान जी आहे न गाॾी। शौकत जी गाॾी? हे त छा थो करे? जलाल साईं अची शहर खां वापसि। ख़ैर त आहे शौकत? ज़िंदगी में पहिरियों दफ़ो मूंखे नाले सां सॾु कयो अथई। छो साईं? शहर खां सुरखुरू थी पंहिंजो नालो ॿुधी शर्मसार था थियो? जेकॾहिं हाणे हिकिड़ो लफ़्ज़ बि ॻाल्हाई न त मुंहिंजे इशारे ॾियण खां अॻु हिन पिस्टल मां गोली निकिरंदी जिते तुंहिंजो नालो लिखियलु हूंदो। हेलो इहो हुसैन त ठीकु आहे न डॉक्टर साहब? उनखे कुझु बि न थियो आहे, हमले आवर मारिजी वियो आहे। छा डॉक्टर साहब असां हुसैन खे हिकु नज़र ॾिसी सघूं था? हींअर त मुमकिन न आहे। अॼु तव्हां पाण ख़ासि तौर ते एहतियात कजो। हरूभरू पुलिस तव्हांजी सहेली खे शक जे बुनियाद ते जांच में शामिल करे सघे थी। ठीकु आहे डॉक्टर साहब, तव्हांजी वॾी महिरबानी जो तव्हां मूंखे आगाह कयो। जेकॾहिं जलाल में गैरत न आहे ऐं हू शहर मां गिदड़ वांगुरु भॼी निकितो आहे पर मां बेगैरत कोन थींदुसि। सब्र का कम वठ यार, का बि अकबराई न कर। सब्र जी बि का हद हूंदी आहे पर हाणे मां कंहिं बि सूरत में हिन मरियम खे ज़िंदा कोन छॾींदुसि। ठीकु आहे यार, पर पंहिंजे हथनि सां अहिड़ो कमु कॾहिं न कजां। त पोइ तूं कंदे इहो मुंहिंजो कमु? मां पाण त कोन कंदुसि पर हा कराए ज़रूरु ॾींदुसि। मां तोखे शहर में पंहिंजे हिकिड़े दोस्त सां मिलाईंदुसि। उन जो कमु इहो आहे थोड़नि पैसनि बसि क़त्ल कंदो आहे। पर गैरत जी तक़ाज़ा इहा आहे त मां पाण हुनखे मारियां। गैरत जे नाले ते जाहिलनि वांगुरु पंहिंजे हथनि सां क़त्ल जो फंदो न ठाहे। कुझु सोच शौकत ईअं न कर।
जलाल काथे हुई तूं सॼो ॾींहुं? मैनेजर खे बि तो ज़मीनुनि ते छॾे ॾिनो, पोइ तूं तां काॾे हलियो वियो आहे? बिना ॿुधाइण जे हीअं न वेंदो कर बाबा, मुंहिंजी दिलि घबराईंदी आहे। ऐं हा, मूंखे मैनेजर पियो ॿुधाए त तुंहिंजी का शौकत सां मुंहमारी बि थी आहे। छा कयां बाबा साईं, मां त सिर्फ़ तव्हांजे हुकुम जी वजह सां चुप आहियां। मूं तव्हांखे चयो बि हो न त मूंखे फ़िलहाल शहर में ई रहण ॾियो। आख़िर शौकत सां तुंहिंजी अहिड़ी कहिड़ी ॻाल्हि थी वई? बाबा साईं हुन मूंखे तानो ॾिनो हो बेग़ैरत हुजण जो। हुनजो मथो ख़राब थियो आहे जो तोसां थो मुंहमारी करे। बाबा साईं रुगो शौकत न, ॿिया माण्हू बि त आहिनि जेके। ॿिया कहिड़ा माण्हू? उहे माण्हू जेके असांजे साम्हूं ॻाल्हाइण जी जुरत बि न आहिनि कंदा, पर हुननि जी अखियुनि में बि मूंखे तंज़ जा तीर नज़र ईंदा आहिनि। जलाल मुंहिंजी ॻाल्हि ॿुधाए बाबा, ॾिस असां पूरे जहान जूं अखियूं त नथा कढी सघूं न, ऐं जेके माण्हू ॾिसी नथा सघनि उन्हनि जी अखियुनि में छो थो ॾिसे? ऐं हरू भरू वेठो थो पंहिंजो अंदरि साड़ी। बाबा साईं मुंहिंजो दिलि सड़े थो, हिन खे सड़ण ॾियो, तॾहिं त बाहि भड़कंदी न। शौकत, शौकत, शौकत। छा थियो साईं? शौकत काथे आहे? हो त पंहिंजे कमरे में आहे, सुम्हियो पियो आहे। इहो छोकिरो या त सुतो ई पियो हूंदो आहे या वरी पाण ॾाढनि सां फॾा कंदो वतंदो आहे। आख़िर हुन अहिड़ो छा कयो आहे साईं? हुन अहिड़ो कमु कयो आहे जेको न कॾहिं मूं कयो ई नहीं, मुंहिंजे वॾनि कयो। ख़ान साहब हाकिम अली ख़ान जे ख़ानदान जे कंहिं फर्द सां फिटाइण का नंढी ॻाल्हि कान्हे, का वॾी ॻाल्हि आहे। छा? हा, जलाल सां मुंहमारी करे आयो आहे। इहो कंहिं चयो आहे तव्हांखे? हाकिम अली ख़ान पाण फोन करे शिकायत कई आहे ऐं ॾाढी कावड़ में हुयो। तूं हुनखे उथारे अच, वञ उथारीस। पर हू त सुम्हियो पियो आहे साईं। वञ उथारे अचेसि, केसि ताईं सुतो रहंदो? छा थियो आहे साईं? छा ॻाल्हि आहे? तूं जलाल सां छो थो फिटाई? आख़िर कयो हुन तोखे छा आहे? छा कयो अथई मूंखे? इहो तव्हां मूंखां था पुछो? ज़लील करे छॾियो आहे हुनजी भेण मूंखे। इन में जलाल जो कहिड़ो ॾोह आहे? ऐं तूं छा थो सम्झी त हाकिम अली ख़ान जे पुट सां फिटाए तूं ईअं आराम सां सुतो पियो हूंदे? पंहिंजे मथे मां हवा कढी छॾ। पंहिंजी ऐं हुनजी हैसियत में वॾो फ़र्क़ु आहे। हुनजी ऐं मुंहिंजी गैरत में फ़र्क़ु आहे अदा साईं। छा कंदे तूं हुननि खे? हा ॿुधाए तूं कंदे छा? जलाल त छोरीअ खे ज़िंदा छॾे शहर मां वापसि मोटी आयो, बाक़ी मां हिन छोरीअ खे अदा साईं ज़िंदा कोन छॾींदुसि, ज़िंदा कोन छॾींदुसि। दिमाग़ ख़राब थियो तुंहिंजो, दिमाग़ ख़राब थियो आहे। ॾेर पंहिंजे खे सम्झाए, हाणे हिन जो दिमाग़ कमु नथो करे। असल में हुसैन जो होश में अचण मरियम जे लाइ तमामु वॾी अहमियत थो रखे डॉक्टर साहब। छो? छो त न सिर्फ़ हुसैन सरमद जे बारे में मालूमात ॾेई थो सघे, पर हुसैन ई सरमद जो मरियम सां निकाह जी पिणु तस्दीक करे सघे थो। छा? जी हा, छो त मरियम न कंहिं शाहिद खे सुञाणे थी ऐं न ई वरी उनखे पंहिंजे निकाहनामे जी ख़बर आहे। हुन वीचारी जी इज़त बि दाव ते लॻल आहे, छो त हू उम्मीद सां बि आहे ऐं हुन वटि पंहिंजे निकाह जो को सबूत बि कोन्हे। वेरी सैड। मैडम, तव्हांजे उन सहेलीअ ते हुनजे भाउ हमिलो त कयो हो न? जी, पर तूं केरु आहीं? मुंहिंजो तालुक़ अख़बार सां आहे।
मां आयो त लावारिस लाश जी ख़बर वठण आयुसि पर छा? का ॻाल्हि न आहे, ख़बर त मूंखे मिली वई आहे। अम्मा बाबा साईं किथे आहे? पंहिंजे कमरे में आहे। छो अबा, ख़ैर त आहे न? मूंखे लॻे थो त हिन क़िस्म जी ख़बरनि सां बाबा खे इलाही तकलीफ़ थींदी ऐं अदा जी कावड़ त अञा वधीक वधंदी। जलाल त तोखे क़त्ल करण जी कोशिश कई, अञा वधीक छा कंदो? पर अलमास, अहिड़ियूं ख़बरूं मूंखे हिकु अजीब ख़ौफ़ में विझनि थियूं। अहिड़ियूं ख़बरूं माण्हू खे बहादुर पे त ठाहींदियूं आहिनि। शायद मूं में हाणे एतिरी हिम्मत न आहे अलमास। तो में इहा हिम्मत आहे, तंहिंजे करे त तूं एतिरी बग़ावत करे हिते पहुती आहीं। ख़बर न आहे त मूं में एतिरी हिम्मत किथां अची वई त मां ही सभु कुझु करे वेठमि। इहा हिम्मत ॿिए किथां कोन आई, इहा हिम्मत तुंहिंजे अंदर मां निकिती आहे। घबराए न मरियम, हौसले का कम वठ। ड्रामा सीरियल मक़तल तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।